वेलकम एक नाज़रीन अहम ख़बर शेयर कंदासीं। बिन कासिम बरसाण ॼातल मोटरसाइकिल सवार फोरू ख़ानगी कंपनी जे मुलाज़िम खां 85 लख रुपया फुर करे फरार थी विया आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ शेयर कयो नाज़रीन। बिन कासिम बरसाण ॼातल मोटरसाइकिल सवार फोरू ख़ानगी कंपनी जे मुलाज़िमनि खां 85 लख रुपया फुर करे फरार थी विया आहिनि। नाज़रीन, बिन कासिम बरसाण ॼातल मोटरसाइकिल सवार फोरू ख़ानगी कंपनी जे मुलाज़िमनि खां 85 लख रुपया फुर करे फरार थी विया आहिनि। ख़बर अवांखे रुपया नाज़रीन। बिन कासिम बरसाण ॼातल मोटरसाइकिल सवार फोरू ख़ानगी कंपनी जे मुलाज़िमनि खां 85 लख रुपया फुर करे फरार थी विया आहिनि। हिकु भेरो ॿीहर अहम ख़बर बाबति तव्हांखे अपडेट कंदासीं। बिन कासिम बरसाण ॼातल मोटरसाइकिल सवार फोरू ख़ानगी कंपनी जे मुलाज़िमनि खां 85 लख रुपया फुर करे फरार थी विया आहिनि। जा तफ़सील मालूम कयूं था। असां राब्तो कयो आहे बिन कासिम में धरती टीवी जे रिपोर्टर सजाद छजोड़ सां। सजाद, वाक़े बाबति अपडेट कजो। जी तव्हांखे ॿुधायां त जेको आहे अॼु पोर्ट कासिम वेझो जेको आहे बिन कासिम थाणे जी हद में जेको आहे फुर जो वाक़ियो पेश आयो आहे। पोर्ट कासिम लॻ चाइना कंपनी जे कॉन्ट्रैक्टर नज़ीर अहमद भुट्टो जेको सियासी पार्टी जो अॻुवान बि आहे, पाकिस्तान पीपल्स पार्टी जो अॻुवान आहे, उनजो केशियर जेको आहे रिज़वान, उन खां हथियारबंद जेको आहे 85 लख रुपया फुर करे फरार थी विया आहिनि। हथियारबंदनि गाॾी मथां फायरिंग कई ऐं केशियर खे जेको आहे सो हथियारनि जे ज़ोर ते फुर कई ऐं हुननि चवणो त असां जेको आहे सो मोटरसाइकिल ते सवार जेके हथियारबंद हुया उन्हनि जेको आहे गाॾी खे रोकण जी कोशिशि कई, जंहिंखे असां न बीठासीं ऐं हुननि गाॾी ते फायरिंग कई ऐं उहो जेको आहे जंहिंजे करे जेको आहे असांखे जेको आहे हथियारनि जे ज़ोर ते फुर कई वई आहे। जेके रक़म हुई 85 लख रुपया, उहा गवर्नमेंट जो जेको कॉन्ट्रैक्टर आहे जेको नज़ीर अहमद भुट्टो, उहो जेको आहे चाइना कंपनी जो जेको आहे उन्हनि खे जेको पघार जेका मुलाज़िमनि जी उहा मोकिले रहियो ऐं उहो केशियर ऐं ड्राइवर जेको आहे टोयोटा करोला कार में जेका पघार खणी वञी रहियो आहे, जेको आहे रस्ते में उन्हनि खे जेको आहे कुझु ई फासिले ते जेको आहे पोर्ट कासिम रोड ते जिते 1 किलोमीटर जे खां बि घटि फासिलो आहे उते रेंजर्स जी चौकी पिण आहे, पर जेको आहे सो हथियारबंद आसानी सां जेको आहे सो 85 लख रुपया कैश जेका आहे फुर करे फरार थी विया। वाक़ियो इतला मिलण ते बिन कासिम SHO इमरान आफ़रीदी DSP जेको आहे उनखां बिन कासिम जेको आहे उहो वाक़ियो रहंद पता जेको आहे सो मुआइनो कयो आहे। वॾी महिरबानी तफ़सील ॾियण लाइ।